अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन ऐं नाले वारो फ़नकार अहमद मुग़ल फ़नकार अहमद मुग़ल केरु ऐं किथां जो आहे? फ़नकार अहमद मुग़ल छो फ़नकारी छॾे ॾिनी? फ़नकार अहमद मुग़ल खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त अहमद मुग़ल 1 मार्च 1968 ईस्वी धारे प्रियालो शहर में वलद हयात अली मुग़ल जे घर में अखि खोलियाईं। प्रियालो शहर ज़िले खैरपुर सखर बैराज जे भरिसां सिंधु दरिया जे खाॿे किनारे ते वाक़िए आहे। अहमद मुग़ल प्राइमरी खां मैट्रिक ताईं तालीम प्रियालो शहर खां हासिल कई। अहमद मुग़ल गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर मां इंटर पास कयईं ऐं वरी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां महशियात में MA कयईं ऐं उन खां पोइ खैरपुर जे लॉ कॉलेज मां LLB पास कयईं ऐं उन खां पोइ PIA में नौकरी करण दौरान 2.5 साल जापान में रहियो। अहमद मुग़ल सिंध जे क़ौमी रागी सरमन सिंधी जो नंढो भाउ आहे, जेको 27 दिसंबर 1996 ईस्वी ते रोड हादसे में हमेशह लाइ सिंध वासियुनि खां विछड़ी वियो। अहमद मुग़ल खे पहिरियों दफ़ो 1998 ईस्वी ते PTV ते प्रोड्यूसर समी बलोच मुतारिफ़ करायो। अहमद मुग़ल जो पहिरियों एल्बम बि 1998 में ई रिलीज़ थियो ऐं अहमद मुग़ल जे उन एल्बम जो उनवान हो दर्द जी सदा। अहमद मुग़ल जो पसंदीदा फ़नकार सरमन सिंधी ऐं उस्ताद मंज़ूर सखीरानी आहे। अहमद मुग़ल सिंध जो उहो वाहिद फ़नकार आहे जेको हर मसइले ते ॻाईंदो हो। अहमद मुग़ल ऑन ड्यूटी रहण सबबि ऐं घरू मसरूफ़ियात जे करे इन करे ई फ़नकारी दुनिया खां परे आहे। अहमद मुग़ल खे सिंध वासी क़ौमी रागी जे हिसाब सां बि सॾींदा ऐं पुकारींदा आहिनि। वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।